ते ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा खैरपुर खां खैरपुर जे डिगपुर मोहल्ले में बरसाती पानी दाख़िल थियण करे घर किरण सबब सदमे में औरत फौत थी वई आहे। फौती औरत जे वारसनि बरसाती पानी नेकाल न करण ते इंतज़ामिया ख़िलाफ़ DC ऑफिस अॻियां लाश रखी धरणो हयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त DC ऑफिस जो पानी कढी असांजे घरनि ॾांहुं छोड़ कयो पियो वञे, उन जे करे घर किरी पिया आहिनि। घर किरण सबब सदमे में दिलि जो दौरो पवण करे संदन औरत फौत थी वई आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे रहिया आहियूं। या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा हलूं। खैरपुर जे डिगपुर मोहल्ले में बरसाती पानी दाख़िल थियण ते घर किरण सबब सदमे में औरत फौत थी वई आहे। फौती औरत जे वारसनि बरसाती पानी नेकाल न करण ते इंतज़ामिया ख़िलाफ़ DC ऑफिस अॻियां लाश रखी धरणो हयो आहे। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त DC ऑफिस जो पानी कढी असांजे घरनि ॾांहुं छोड़ कयो पियो वञे, उन जे करे घर किरी पिया आहिनि। घर किरण करे सदमे में दिलि जो दौरो पवण सबब संदन औरत फौत थी वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं। खैरपुर जे रिपोर्टर शबीर फलियो असां सां लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल तव्हां ॿुधाईंदा न, डिप्टी कमिश्नर ऑफिस जे पोयां ई ड्रिगपुर हिकिड़ो महलो आहे जिते जेको आहे DC ऑफिस जो पानी ऐं प्लस में जेके बि इलाइक़े उतां जा ऑफिसूं आहिनि उन जो पानी जेको आहे ड्रिगपुर में छॾण सबबु औरत जो जेको आहे घर किरण सबबु उन जे पानी जेको आहे घर में पीअण सबबु औरत खे अटैक पइजी वियो। अटैक सां जेको आहे उहो जेको आहे लाश खणी पाड़े ओड़े वारा जेके माण्हू आहिनि उहे इकट्ठा करे डिप्टी कमिश्नर ऑफिस अॻियां 4 कलाकनि खां धरणो जारी आहे ऐं डिप्टी कमिश्नर खे घुर कई वई आहे घरनि जो जेको निकाल कयो वञे ऐं केतिरो जेके तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ऑफिसूं आहिनि खैरपुर में बरसाति खां पोइ उन जो पानी नाहे निकाल कयो वियो। हिन वक़्तु बि शहर जी जेकी सूरत हाल आहे 15 ॾींहंनि खां उते पानी मौजूदु आहे। तव्हां एंटी करप्शन ऑफिस, पब्लिक हेल्थ ऑफिस, डिप्टी कमिश्नर ऑफिस या म्युनिसिपल कमेटी आहे या डिस्ट्रिक्ट काउंसिल आहे, उहा हिन वक़्तु बि बंदि आहे। 15 ॾींहंनि खां वठी जेको आहे माण्हू जेको सख़्तु परेशानी हाल में मुंहुं कंदा आहिनि। हिन वक़्तु बि औरत जो को बि जेको आहे वाली वारस थियण जे का तयारु न आहे, न उन जे घर मां पानी निकाल कयो। हिन महिल ताईं बि उन जो धरणो जारी आहे। जी, वॾी महिरबानी शबीर आगाह करण लाइ।